नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहर खां ख़बर ॾींदा आहियूं त खानपुरमहर वेझो ॻोठ मोलाई खान शहरवासी कैंसर में मुबतला 17 वर्ष जी न्याणी नादिया शर जंहिंजे इलाज लाइ जिते इलाइक़े जे सरहदी वारनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े सेहत खाते हिकु बि क़दम नाहे वधाए, उते इलाइक़े जे नौजवान नादिया शर जे इलाज लाइ ख़ैरात घुरण वारे अमल खे ऐब न सम्झी इत्साह जो हिकु नयो बाब लिखी वरितो आहे। लुंडा बाज़ार ऐं बरपासे सां तालुक़ रखंदड़ नौजवान नारी नादिया शर जे इलाज लाइ पंहिंजी मदद पाण तहत चंदो मुहिम जो आगाज़ करे छॾियो। नौजवान मुख्तियार मलिक, अतर शर, अली जान महर ऐं ॿियनि शाहपुरमहर शहर में झोल झले नादिया शर जे लाइ ख़ैरात घुरी, जंहिं बाद 13,860 रुपया गॾु करे वरिता। इन हवाले सां नौजवान जो चवणु आहे त वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हितां जे चूंडियल नुमाइंदनि न्याणी जे वालिद जी दहां ऐं कूकुन तरफ़ां को बि ध्यानु न आहे। हिननि चयो आहे त न्याणी नादिया शर जी अहिड़ी ॻणती जोगी हालत ॾिसी असां पाण मैदान में लही पियासीं। पंहिंजी भेण नादिया शर जे इलाज लाइ ख़ैरात वठी खेसि कराची पहुचाइण जो अज़म वर्जायो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।